अमराबाद प्रेस क्लब अॻियां नौजवान पारां यूसी बधू कमराणी में बदीन इंडस हेल्थ नेटवर्क पारां मलेरिया जी सर्वे प्रोजेक्ट में सिलेक्ट थियल सुपरवाइज़र जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन चयो त बदीन इंडस हेल्थ नेटवर्क वारनि खे मलेरिया जे प्रोजेक्ट लाइ मुलाज़िम घुर्बल हुआ ऐं इंडस हेल्थ नेटवर्क वारनि तरफ़ां वॉक इन इंटरव्यू जी तारीख़ मुक़ररु कई वई, जॾहिं त असां उन्हनि जे मुक़ररु कयल तारीख़ुनि ते बदीन कर्क हॉल में इंटरव्यू ॾिनोसीं त असांखे वॉलेंटियर जी पोस्ट ते सिलेक्ट कयो वियो, जंहिंजी मेरिट लिस्ट असां वटि सबूत तौरु मौजूदु आहे। मुज़ाहिरीन वधीक चयो त यूसी बंडू कमराणी जा सुपरवाइज़र सलीम जुणेजो ऐं ॿिया गॾिजी पंहिंजूं मनपरस्तियूं कंदे बदीन इंडस हेल्थ नेटवर्क तरफ़ां सिलेक्ट कयल छोकिरनि खे निकाली ॾेई पंहिंजा मनपसंद माण्हू सिलेक्ट कया आहिनि। इहा असां सरासर नाजाइज़ी आहे ऐं मेरिट जी लताड़ आहे। असां DHO बदीन खां मुतालबो करियूं था त असां सां थियल नाजाइज़ियुनि जो नोटिस वठी यूसी बुढो कमराणी जे सुपरवाइज़र जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची